नाज़रीन हेडलाइन समझी अहम ख़बर मां कंदा पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी डिप्टी स्पीकर की रोलिंग के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कंदे चयो आहे त पाकिस्तान जो आइन टोड़े वियो आहे ऐं आइन टोड़ण जी सज़ा वाज़े आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो पंहिंजे बयान में चयो आहे त हुकूमत ॿाराणी हरकत कई आहे। गुज़िरियल अपोज़िशन पारां क़ौमी असेंबली में धरणो हणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां सुप्रीम कोर्ट वेंदासीं जीअं अॼु बेएतमादी रिथ ते वोटिंग थिए। आगाह कई पिया पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी डिप्टी स्पीकर जे रोलिंग के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कयो आहे। पाकिस्तान जो आइन टोड़ियो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आइन टोड़ण जी सज़ा वाज़े आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त हुकूमत ॿाराणी हरकत कई आहे। गॾियल अपोज़िशन पारां क़ौमी असेंबली में धरणो हणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां सुप्रीम कोर्ट वेंदासीं जीअं अॼु बेएतमादी रिथ ते वोटिंग थिए। आगाह कई पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त हुकूमत ॿाराणी हरकत कई आहे। गॾियल अपोज़िशन पारां क़ौमी असेंबली में धरणो हणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां सुप्रीम कोर्ट वेंदासीं जीअं अॼु बेएतमादी रिथ ते वोटिंग थिए। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी डिप्टी स्पीकर जे रोलिंग के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कंदे चयो आहे त पाकिस्तान जो आइन टोड़े वियो आहे ऐं आइन टोड़ण जी सज़ा वाज़े आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त हुकूमत ॿाराणी हरकत कई आहे। गॾियल अपोज़िशन पारां क़ौमी असेंबली में धरणो हणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां सुप्रीम कोर्ट वेंदासीं जीअं अॼु बेएतमादी रिथ ते वोटिंग थिए। आगाह कई पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी डिप्टी स्पीकर जी रोलिंग के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कंदे चयो आहे त पाकिस्तान जो आइन टोड़े वियो आहे ऐं आइन टोड़ण जी सज़ा वाज़े आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो बयान में चयो आहे त हुकूमत ॿाराणी हरकत कई आहे। गॾियल अपोज़िशन पारां क़ौमी असेंबली में धरणो हणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां सुप्रीम कोर्ट वेंदासीं त जीअं अॼु बेएतमादी रिथ ते वोटिंग थिए। इस्लामाबाद खां टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर चैनल लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, ॿियो छा चवणो हो पीपी चेयरमैन जो? बिलावल भुट्टो ज़रदारी बाज़ाब्ता तौर ते मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजे चैम्बर में वाज़ह कयो त जेसीं ताईं इन मामले ते जेके अॼु डिप्टी स्पीकर तरफ़ां जेको गैर आइनी क़दम खयो वियो आहे ऐं जेकी अदम एतमाद जी जेकी रिथ जेके गैर क़ानूनी करार ॾेई उनखे जेको रद्द कयो वियो आहे इन ख़िलाफ़ जेको आहे सो पीपल्स पार्टी न सिर्फ़ु पर अपोज़िशन तरफ़ां हतमी तौर ते अदालत में वञण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं उन्हनि अपोज़िशन तरफ़ां वाज़ह तौर ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां बि इहो वाज़ह तौर ते मुतालबो कयो आहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान इन मामले ते अॼु पाण मुरादो नोटिस वठे ऐं सन जेको आहे सो इन मामले जी नोटिस वठंदे इन मामले जी जेकी बि आइनी घुरिजूं आहिनि उहे जेके आहिनि सो पूरियूं कयूं वञनि। अदम एतमाद जेको आहे सो पहिरीं पेश थी चुको आहे ऐं हाणे जेको आहे सो वज़ीर आज़म जेको आहे सो हीअ रिथ रद्द करे असेंबलियूं डिज़ॉल्व करण जूं कोशिशूं नाकाम कोशिशूं करे रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु हो त जेको आहे सो हुकूमत मुकमिल तौर ते जेको आहे सो बौखलाइजी चुकी आहे ऐं उनखे हुकूमत खे ख़ासि तौर ते या इमरान ख़ान खे कंहिं क़िस्म जी का ख़बर नथी पवे त जेको बि क़दम खणूं था उहो आइनी आहे या गैर आइनी आहे। हू सिर्फ़ु इक़्तिदार जेको आहे सो हुनजे वञण खां पोइ हू मुकमिल तौर ते अखियूं हुन जूं बंदि थी चुकियूं आहिनि ऐं हू गैर आइनी क़दम खणण ते मजबूर आहे। ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि चयो त संदसि जा वकील ऐं अपोज़िशन पार्टियुनि जा जेके सीनियर वकील आहिनि उहे सुप्रीम कोर्ट जे जजनि सां ऐं वकीलनि सां राब्ते में आहिनि त इन मामले ते जेको आहे सो कंहिं तरीक़े सां जेको आहे सो नोटिस वरितायो वञे ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि मुतालबो कयो त असांजो इहो ई मुतालबो आहे त सुप्रीम कोर्ट इन मामले ते अॼु ई नोटिस वठे ऐं अॼु ई इन केस जी जेको आहे सो ॿुधणु शुरू कयो वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इहो बि चयो त असां तेसीं ताईं
जेसीं ताईं सुप्रीम कोर्ट नोटिस नथी वठे असां हिन ऐवान जे हाल मां या पार्लियामेंट खां ॿाहिरि न निकिरंदासीं ऐं असां हिते एहतजाजनि जेको आहे सो धरणो हणी वेही रहंदासीं। पार्लियामेंट में जेके हिन वक़्तु अपोज़िशन जा जेके मेंबर आहिनि लॻभॻि जेके 176 जेके मेंबर हुआ उहे जेके सो पंहिंजे बेंचुनि ते वेठल हुआ ऐं 19 मेंबर जेके पीटीआई जा इनहराफ़ आहे उहे लाबियूं में वेठल आहे उहे हींअर मुकमल तौर ते ॿाहिरि निकिरी आया आहिनि ऐं ऐवान जे अंदरि जेको आहे सो हू एहतजाज तौर ते जेको आहे सो बीठल आहिनि ऐं अपोज़िशन जे क़ौमी असैम्बली जेको अपोज़िशन लीडर हो शहबाज शरीफ़ उनजो बि इहो चवणु हो त असां जेको आहे सो आइनी तरीक़े सां क़दम खणी रहिया आहियूं ऐं जमहूरी तरीक़े सां जेको आहे सो हिन हुकूमत खे ख़ैराबाद कंदासीं ऐं अॼु जेको हुकूमत जेको क़दम खयो आहे उहो वाज़ह तौर ते आइन जे आर्टिकल 6 खे जेको आहे सो इमरान ख़ान ते लॻे थो ऐं असांजो बि शहबाज शरीफ़ चवणो हो त जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी मुतालबो कयो आहे त सुप्रीम कोर्ट इन मामले जो पाण मुरादो नोटिस वठे या जेको आहे सो शहबाज शरीफ़ चवणो हो त असांजा बि वकील मुस्लिम लीग नून जा जेके सीनियर वकील आहिनि उहे सुप्रीम कोर्ट जे वकीलनि सां राब्ते में आहिनि ऐं अपोज़िशन गॾियल तौर ते इहो मुतालबो कयो आहे त सुप्रीम कोर्ट अॼु ई इन मामले जो नोटिस वठे ऐं अॼु ई जेको आहे सो केस जी ॿुधणी करे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो ई चवणु हो त जेको असां आइनी तरीक़े सां जेके अदम एतमाद जी जेकी रिथ हुई उहा 7 मार्च ते न पर 8 मार्च ते असां पेश कई हुईसीं ऐं उन्हनि जे हवाले सां जेकॾहिं हुकूमत खे असेंबलियूं डिज़ाल्व करणी हुयूं त असां पहिरीं बि तजवीज़ ॾिनीसीं त तव्हां हुकूमत नाकाम थी चुकी आहे ऐं वज़ीर आज़म जेको आहे सो इस्तीफ़ा ॾिए पर इस्तीफ़ा ॾियण जे बदिरां हू जेको आहे हिन वक़्तु जेको आहे सो गैर आइनी ऐं गैर क़ानूनी क़दम खणण ते मजबूर आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन मुल्क लाइ बि न पर हिन क़ौम लाइ बि नुक़सानकार आहे ऐं मुल्क जी सलामती लाइ बि वॾो हानिकार थी सघे थो। जी ठीकु आहे नज़ीर, वरी महिरबानी।